के ॿुधाईंदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज चयो आहे त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फैसला अची रहिया आहिनि। नवाज शरीफ़ खे पहिरियां सज़ा ॾेई पोइ जांच कई पई वञे। नवाज शरीफ़ जे मुख़ालिफ़नि खे शिकस्त मिलंदी। गुजरात में जलसे खे ख़िताब कंदे नून लीग अॻवान मरियम नवाज चयो त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फैसला अचनि पिया। हुन चयो त नवाज शरीफ़ खे पहिरियां सज़ा ॾेई पोइ जांच कई पई वञे। संदसि चवणो त नालो खसिजण बावजूदि नून लीग सेनेट जी सभ खां वॾी पार्टी बणिजी वई आहे। मरियम नवाज चयो त नवाज शरीफ़ खे कढियो वियो त अवाम जीटी रोड ते पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। अॻूणे वज़ीर आज़म जी न्याणी मरियम नवाज चयो त नवाज शरीफ़ जी मुख़ालिफ़नि खे 2018 में शिकस्त नज़र अची रही आहे। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज चयो आहे त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फ़ैसिला अची रहिया आहिनि। नवाज शरीफ़ खे पहिरियां सज़ा ॾेई पोइ जांच कई पई वञे। नवाज शरीफ़ जी मुख़ालिफ़नि खे शिकस्त मिलंदी। गुजरात में जलसे खे ख़िताब कंदे नून लीग अॻवान मरियम नवाज चयो त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फ़ैसिला अची रहिया आहिनि। हुन चयो त नवाज शरीफ़ खे पहिरियां सज़ा ॾेई पोइ जांच कई पई वञे। संदसि चवणो हो त नालो खसिजण बावजूदि नून लीग सेनेट जी सभ खां वॾी पार्टी बणिजी वई आहे। अहम ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया त गुजरात में अॼु मुस्लिम लीग नून पारां सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज चयो आहे त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फैसला अचनि पिया। नवाज शरीफ़ खे पहिरियां सज़ा ॾेई पोइ जांच कई पई वञे। नवाज शरीफ़ जे मुख़ालिफ़नि खे शिकस्त मिलंदी। गुजरात में जलसे खे ख़िताब कंदे नून लीग अॻवान मरियम नवाज चयो त अवामी लीडर ऐं करोड़े वोटनि ख़िलाफ़ फैसला अची रहिया आहिनि। बुलेटिन में हाणे ज़िक्र कंदासीं त लाड़ काणे में